ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन असां सां शेयर करे रहिया आहियूं। जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर पहुची वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर बैराज जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। थोरी देरि खां पोइ सदर आसिफ अली ज़रदारी बि सखर पहुची रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी आमद ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि आला सतही इजलास थींदो। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर पहुची वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर बैराज जो दौरो करे जाइज़ो वरितो आहे। थोरी देरि खां पोइ सदर आसिफ अली ज़रदारी बि सखर पहुची रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी आमद ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर बैराज पहुची सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। कुझु देरि खां पोइ सदर आसिफ अली ज़रदारी बि सखर पहुची रहियो आहे। सदर आसिफ ज़रदारी जी आमद ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद चन्ना। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, वॾो वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह सखर बैराज जे दौरे ते पहुची वियो आहे। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह बैराज जे मुतासिर थियल ॿिनि 47 ऐं 44 दरवाज़नि जो मुआइनो करे जाइज़ो वरितो आहे। जॾहिं त वॾे वज़ीर सां गॾु सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, घरू वज़ीर सिंध ज़िया हसन ललजार, स्पीकर आवेश कादिर शाह बि साणस दौरे दौरान गॾु आहिनि। जॾहिं त वॾे वज़ीर मुराद अली शाह खे आपाशी जे सूबाई वज़ीर जाम खान शोरो, आपाशी जो सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़ो ऐं आपाशी माहिरनि सखर बैराज ते मरमती कमु कंदड़ मैकेनिकल इंजीनियरनि पारां सखर बैराज जे मुतासिर थियल दरवाज़नि जी मरमती कम ऐं बहालीअ मुतलक़ ब्रीफिंग ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूबाई वज़ीर जाम खान शोरो ऐं सेक्रेटरी सिंध ज़रीफ़ खेड़ो खे दरवाज़नि जी बहाली ऐं मरमती कमु जल्द मुकमल करण जी हिदायत कई वई आहे। जॾहिं त इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जी सखर आमद बाद आला सतही इजलास करण खां पोइ सखर बैराज जो बि दौरो करे सघे थो। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद अपडेट करण लाइ।